कासीमत में खबर आवाज से शेयर कंदासीं। गुजरल रात वोट लौंग खान सुमरो में मला बिरादरी में छेड़े दौरान मार्ची बैल शौकत मला जो कतल केस दाखिल किया वियो। मक़तूल के भाउ अयास मला की फरियाद ते शमसुद्दीन, यूनिस मला, सुहेब मला, काशिफ, शोएब मला और मुजीब मला ते केस दाखिल किया वियो। खबर अमासो शेयर कयूं पिया। काजी अहमद खान गुजर रात गोठ लोंग खान सुमरो में मलाह बिरादरी में छेड़े दौरान मार्ची वर शौकत मला जो कतल केस दाखिल किया वियो आहे। मक़तूल के भाउ अयास मला की फरियाद ते शमसुद्दीन, यूनिस मला, सुहेब मला, काशिफ, शोएब मला और मुजीब मला ते केस दाखिल किया वियो आहे। अवां के आगाह कई पिया। गुजरल रात वोट लोंग खान सुमरो में मला बिरादरी में छेड़े दौरान मार्ची बैल शौकत मला जो कतल केस दाखिल किया वियो आहे। अवां के आगाह कई पिया। मक़तूल के भाउ अयास मला की फरियाद ते शमसुद्दीन, यूनिस मला, सुहेब मला, काशिफ, शोएब मला और मुजीब मला ते केस दाखिल किया वियो। काजी अहमद खान के आगाह कयूं पिया। गुजर रात गोठ लोंग खान सुमरो में मलाह बिरादरी में छेड़े दौरान मार्ची वर शौकत मला जो केस दाखिल किया वियो आहे। मक़तूल के भाउ अयास मला की फरियाद ते शमसुद्दीन, यूनिस मला, सुहेब मला, काशिफ, शोएब मला और मुजीब मला ते केस दाखिल किया वियो आहे। गुजरल रात गोठ लोंग खान सुमरो में मला बिरादरी में छेड़े दौरान मार्ची बैल शौकत मला जो कतल केस दाखिल किया वियो। मक़तूल के भाउ अयास मला की फरियाद ते शमसुद्दीन, यूनिस मला, सुहेब मला, काशिफ, शोएब मला और मुजीब मला ते केस दाखिल किया वियो। मक़तूल के भाउ अयास मला की फरियाद ते शमसुद्दीन, यूनिस मला, सुहेब मला, काशिफ मला, शोएब मला के खिलाफ केस दाखिल किया वियो आहे। खबर अमासो शेयर कयूं पिया। गुजर रात गोठ लोंग खान सुमरो में मलाह बिरादरी में छेड़े दौरान मार्ची वर शौकत मला जो कतल केस दाखिल किया वियो आहे। मक़तूल के भाउ अयास मला की फरियाद ते शमसुद्दीन, यूनिस मला, सुहेब मला, काशिफ, शोएब मला और मुजीब मला ते केस दाखिल किया वियो आहे। गुजरल रात गोठ लोंग खान सुमरो में मला बिरादरी में छेड़े दौरान मार्ची बैल शौकत मला जो कतल केस दाखिल थियो आहे। मक़तूल के भाउ अयास मला की फरियाद ते शमसुद्दीन, यूनिस मला, सुहेब मला, काशिफ, शोएब मला और मुजीब मला ते केस दाखिल किया वियो। तफसील कंदासीं ज़ुल्फ़कार अली टावरी खां। जी ज़ुल्फ़कार आगाह कजो। जी आज मां तव्हांखे ॿुधाईंदो त काज़ीमन वेझो ॻोठ लोंग खान सुमरो में रात देर सां ॼणा शौकत मला आई अनवर मला सख़्त ज़ख़्मी थी विया। ज़ख़्मी शौकत मला जा सूरन सां पहुची वियो। पहुची जवासन औरत मर्दनि जवाबदारनि गिरफ़्तारी लाइ मक़तूल जो लाश थाणे ते आणे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मक़तूल जी ज़ाल मुफ़त रानी मोर मला ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे इल्ज़ामनि ते चयो त पुलिस एहलकार रिटायर पुलिस एहलकार चवन मला, यूनुस मला ऐं ॿियनि लखियुनि ॾंडनि सां हमलो करे शौकत खे क़तल करे फरार थी विया। पुलिस जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल नथी करे। ज़ख़्मी अयास मला ॿुधायो त मामा शमन मला ऐं मामा यूनुस मला असां सां नाराज़ हुआ। घर में शादी रखियल हुई। असांखे परताइण लाइ संदनि घर वियासीं जिते हिननि हमलो करे भाउ शौकत मला खे क़तल करे छॾियो आहे। मेहरबानी ज़ुल्फ़कार आगाह करण लाइ।